कोट गुलाम मोहम्मद मां ख़बर ईंदा हलो त कोट गुलाम मोहम्मद में SUC तंज़ीम जे मरकज़ी एडिशनल सेक्रेटरी सैयद नाज़िर अब्बास तकवी ऐं सैयद ज़ियाउल हसन काज़मी तंज़ीमी दौरे ते कोट गुलाम मोहम्मद पहुता, जिते कारकुन मोमिनन पारां एंट्री गेट खां मरकज़ी इमाम बारगाह ताईं गुलनि जी वर्का करे इस्तक़बाल कयो वियो। शिया उलमा काउंसिल मरकज़ी एडिशनल सेक्रेटरी सैयद नाज़िर अब्बास तकवी के मोमिनन पारां सिंधी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पिण पेश कया विया, जॾहिं त उन मौके ते शिया उलमा काउंसिल ज़िले मीरप्रकाश जे सदर सैयद ज़ियाउल हसन काज़मी, तलका हुसैन बख्श मरी जे सदर गुलाम नबी मरी, कोट गुलाम मोहम्मद शिया उलमा काउंसिल सदर सैयद अज़ादार हुसैन शाह, मौलवी अल्ताफ़ हुसैन लेगारी ऐं ॿिया पिण मौजूद रहिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।